नाज़रीन रतो देरो मां एहसान बोज़दार जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं कटोर ऐं जलबाणी तकरार में ठापर न आई। ॻोठ अलाॾे तो जलबाणी जो रेवासी खीर खपाईंदड़ अब्दुल गफ़ार पुट मुनवर अली जलबाणी क़तल। संजर भट्टी थाणे जी पुलिस मक़तूल जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। चयो पियो वञे त मक़तूल खीर खपाईंदो हो, मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त कटोर बिरादरी जे हथियार बंदनि खेसि गोलियुनि जो खाज बणाए क़तल करे छॾियो। ओसड़ी भरिसां नानगाई पुल बाबति मुतहिदा क़ौमी मूवमेंट सां तालुक़ रखंदड़ MP साबिर क़ाइम ख़ानी पारां पुल जो विज़िट करण बाद मौक़ूफ़। हुसरी शहर के ॿियनि भर पासनि जे इलाइक़नि खे देह पहवारी खे ॿियनि इलाइक़नि खे हिन खां मिलाईंदी आहे शहर लतीफ़ाबाद सां ऐं सचर सरमस कॉलोनी खां। 15 ॾींहं अॻु में हिते पुल जेका आहे तमामु क़दीमी पुराणी पुल आहे जेका हू बि डैमेज आहे, ठहणु खपे नई। कंहिं ट्रक जी टक्कर सां हिन जी जेका हिफ़ाज़ती दीवार आहे उहा टुटी पई ऐं कुझु हिसो रोड जो बि हलियो वियो आहे। जेका पुल अॻे ई सोड़ी हुई वधीक सोड़ी थी वई आहे। राति जो हिते एक्सीडेंट बि थियनि पिया ऐं कुझु ॾींहं अॻु में बि हिकिड़ो मोटरसाइकिल वारो वीचारो जॾहिं ऊंधाई जे करे राति जे करे हिन में किरी पियो। ऐं इंतिज़ामिया खे चवां थो त भई अव्हां हिन जो नोटिस वठो ऐं जेके पुल टुटियल आहे हिन खे ठाराइनि ऐं जेका हिन जे लाइ बंदोबस्तु थी सघे थो कनि। पहिरीं त हिन पुल खे मंज़ूर करे डबल कयो वञे, 2 तरफ़ा ठाहियो वञे। ॿियो वरी जेसिताईं नए पुल जी अदावत नथी थिए हिते हिफ़ाज़ती इक़दामात अहिड़ा कया वञनि त जे वॾे एक्सीडेंट खां इंसानी जाननि जी हिफ़ाज़त थी सघे। 4 महीना अॻु सांगड़ शहर जे मेन बाज़ार में AC जे रिमोट तां झेड़े में बेगुनाह बेदर्दी सां क़तल थींदड़ फ़कीर इस्माइल ख़ासकली जे मुख्य क़ातिल इश्तिहारी जवाबदार इक़बाल भट्टी जे गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ऐं पुलिस 4 महीना गुज़रण बावजूद चालान पेश न करण ऐं जवाबदारनि खे सपोर्ट करण ऐं शहीद फ़कीर इस्माइल ख़ासकली जे क़तल में मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ फरियादी इमरान ख़ासकली, राजन ख़ासकली, सिविल सोसाइटी सियासी समाजी अॻवाननि जंहिंमें GDA अॻवान, STP अॻवान, जबार जुनेजो, सोशल समाजी अॻवान, पैरामेडिकल अॻवान, इंसानी हक़ूक़ HR JDO ज़िला सांगड़ जे सदर अब्दुल गफ़ार निज़ामाणी समेत शहरिन पुरअमन एहतजाज करे FIR में मुख्य क़ातिल इश्तिहारी जवाबदार इक़बाल भट्टी खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं बाअसर जवाबदार इक़बाल भट्टी गिरफ़्तार न थियो एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अवामी तहरीक तालके जुडो जो जनरल काउंसिल इजलास अवामी नगर पाड़ो जुडो में सदर मुमताज़ जुनेजो जी सदारत में थियो। कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे लखें एकड़ ज़मीन नीलाम करण ख़िलाफ़ अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते 19 जनवरी आचर ॾींहुं 11 बजे जुडो में वॾी एहतजाजी रैली कढण जो ऐलान। इजलास के अवामी तहरीक ज़िले मीरपुर ख़ास जे जनरल सेक्रेटरी अयास खोसो, मुमताज़ जुनेजो, वकील अयास किलोई, रहीम किलोई, अशरफ रिंद, नूर मोहम्मद खोसो, रमज़ान किलोई, इस्माइल पताफ़ी, शाह आलम चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी मुल्की सदारती कुर्सी सेनेट चेयरमैन ऐं ॿिनि सूबनि में हुकूमत एवज़ लखें एकड़ ज़मीन सिंधु दरिया, कोयलो, कारोंजर, तारीख़ी ढंढूं ऐं ॿिया वसीला ग्रीन पाकिस्तान जे नाले में वेकिरो करे छॾिया आहिनि। चइनि कैनालनि ते कमु तेज़ कयो वियो आहे। उमरकोट थरपारकर बदीन में 14,000 एकड़ ज़मीन ऐं हाले जी ढंढ ॾियण जा नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि जेके सिंध जो अवाम क़तई क़बूल न कंदो। हिननि वधीक चयो त सिंध में चोरियूं, फुरूं, धाड़ा, क़त्ल आम कराए बदअमनी जे राकाज़ खे छूट छॾियो आहे जीअं अवाम पंहिंजनि मसइलनि में फाथो पियो हुजे। ॿिए पासे अवाम खे इमदादन इनकम सपोर्ट जे कतारे में बीहारे शाहूकार सिंधियुनि जी तज़लील कई पई वञे। हिननि चयो त सॼे तालके जे ॻोठनि शहरनि जा दौरा करे उन्हनि समूरनि मसइलनि ख़िलाफ़ सुॼागी मुहिम हलाई वेंदी। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ पीरबख्श खोसो जे रहवासी ग़ुलाम अली खोसो जी 8 साला मासूम न्याणी जो लाश तारा शाख मां हथ, परेशान वालिदैन ते सख़्तो तारी। तफ़सील मूजिब न्यू सईदाबाद वेझो ॻोठ पीरबख्श खोसो जे रहवासी ग़ुलाम अली खोसो जी 8 साला मासूम ॿारड़ी फ़हमिदा खोसो जेका गुज़िरियल ॾींहुं खां गुम हुई ऐं संदसि वारिस सख़्त परेशानी जो शिकार हुआ, उन मासूम ॿारड़ी फ़हमिदा खोसो जो लाश तारा शाख मां हथ आयो आहे। वारिसनि मूजिब न्याणी पेर तिरकण सबबि शाख में किरी पई ऐं ॿुॾी फ़ौत थी वई। लाश तालका अस्पताल न्यू सईदाबाद मुंतक़िल कयो वियो जिथे ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। संदसि वारिस उब ॾारींदड़ दाऊं करे रोईंदा रहिया। हैदराबाद मार्केट पुलिस जूं मुतहरिक कार्रवाइयूं 50 खां वधीक लावारिस मोटर साइकिलूं मालिकनि जे हवाले कयूं वयूं।
SSP हैदराबाद डॉक्टर फ़र्ग अली जे हुक्मनि ते अमल दरामद कंदे मार्केट पुलिस जूं मुतरक कार्रवायूं। मुख़्तलिफ़ जायुनि तां लावारिस हालत में पुलिस तावील में वरिता मोटरसाइकिलूं असल मालिकनि जे हवाले कयूं वयूं। SHO इंस्पेक्टर मुनीर अहमद अब्बासी पंहिंजे स्टाफ सां गॾु बहितरीन कार्रवायूं। मार्केट पुलिस जूं गुज़िश्ता महीने जे दौरान मुतअद्दिद कार्रवायुनि जे दौरान मुख़्तलिफ़ जायुनि तां लावारिस हालत में बिठल मोटरसाइकिलूं पुलिस तावील में वरितियूं। मार्केट पुलिस हथ आयलूं मोटरसाइकिलनि जी तहक़ीक़ात जे ज़रिए असल मालिकनि खे थाणे ते घुराए उन्हनि हवाले कयूं वयूं, जॾहिं त कुझु मोटरसाइकिलूं मुख़्तलिफ़ वारदातनि में चोरी ऐं फुरियल मालूम थियूं। SHO मार्केट इंस्पेक्टर मुनीर अहमद अब्बासी मोटरसाइकिल मालिकनि खे हिदायत कई त पंहिंजनि मोटरसाइकिलनि खे किथे बि बिना लॉक करण जे न बीहारियो। ईअं करण सां ॾोहारी पेशा आवरनि अनासरनि खे मोटरसाइकिलूं चोरी करण जो मौक़ो मिलंदो आहे। तलार हददख़लियूं हटायो, ॿी सूरत में सख़्त कार्रवाई अमल में आंदी। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफ़ार मल्ला मुख्तियार कार आसिफ रज़ा सोमरो TMO बाकिर बिरोई जो टाउन अमले समेत बदीन बस स्टॉप खां पिण चौक शाही बाज़ार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। दुकानदारनि खे वार्निंग ॾींदे चयो त दुकानदार पाण मुरादो हददख़लियूं हटाइनि, ॿी सूरत में दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी जूं सख़्त हिदायतूं आहिनि। तलार में हददख़लियुनि जो आज़ार ख़त्म करण लाइ सख़्त अहकामात मिलियल आहिनि। दुकानदारनि पाण मुरादो हददख़लियूं ख़त्म कनि। रानीपुर लॻ दराज़ा शरीफ में संत जे अज़ीम दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे रोज़े जा चापर धमाके सां किरी पिया। ज़ाइरीन मौजज़ाने तौरु महफ़ूज़ रहिया। कंहिं बि वक़्तु वॾे हादिसे जो इम्कान। सरमस्त जमात जे मुरीदनि ऐं ज़ाइरीन दराज़ा शरीफ में शटर बंदि हड़ताल करे रैली कढी वई। औक़ाफ़ खातो अॻोहर निंड सुतल। ख़बर शामिल कई पिया रतोडेरो पुराणी ईदगाह वार्ड नंबर 4 जे मेन घटी में नालियूं टुटण सबबि माण्हू अचण वञण में काफ़ी तकलीफ़नि जो शिकार बणियल आहिनि। रिपोर्ट मूजिबि पाड़े जे रहवासियुनि जो चवणु हो त काफ़ी ॾींहं खां नाली टुटी आहे पर इंतिज़ामिया खे नज़र कोन पई अचे, जॾहिं त रस्तो मुकमल तौर